अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवामी आवाज़ में भली कार आऊं आया अफ़शां उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। क़ौमी असम्बली में मुखालिफ़ दुरुगवान ख़ुर्शीद शाह चयो त हू रिवाज एक्ट जा मुखालिफ़ नाहिनि। हुकूमती फाटा सुधारनि मां बि मुतमइन नाहिनि। हुकूमत सची हुजे हा त सुधारनि ते मफ़ाहमत करे हा। JIT नेब खां बि कुझु केसिस घुराया आहिनि। ॾिसजे त छा थिए थो। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल के सिंध सरकार खिलाफ अदाकारी मांगी पइजी वई। CM हाउस तरफ मिलियल मार्च ते मुस्तफ़ा कमाल अनीस कायम खानी इशफाक मंगी। रज़ा हारून ॿिनि खिलाफ सदर थाणे ते केस दाख़िल। दफ़ेड़ रस्तो रोकण ऐं पुलिस मुक़ाबले जा कॉलम शामिल। PTI चेयरमैन इमरान खान सां कैनेडा जे हाई कमिश्नर जी मुलाक़ात। इमरान खान चयो त पाकिस्तान ऐं कैनेडा विच में लाॻापा इत्मीनान जोगा नाहिनि। दहशतगर्दी अॼु बि पाकिस्तान खे पेश ईंदड़ वॾनि मसइलनि मां हिकु आहे। ज़रब आज़म ऐं ऑपरेशन रदुल फसाद सूरत हाल में बहितरी आई आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान शफ़क़त अली उनर चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग हुकूमत गठजोड़ ओपोज़िशन जो ॾेख ॾेई फुरलुट करे मुल्क जो ॾीवालो कढी छॾियो आहे। सिंध जे गादी वारे शहर कराची में हज़ारे माण्हुनि मुतासिर करण बाद चिकनगुनिया जो वायरस छाछे पहुची वियो। 200 खां वधीक ॿारड़ा औरतूं ऐं मर्द मर्ज़ में वठिजी विया। घुमण फिरण खां लाचार थी विया। भोसड़ी में आबादगारनि पारां ज़री पाणी बंदि करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि चयो त मलाह शाह खे गैर क़ानूनी तौर 24 ॾींहं खां बंदि कयो वियो आहे। पाणी बहाल करे करोड़े रुपयनि जे नुक़सान खां बचायो वञे। ऐं बदी वेझो बासर जे ॾाढ मुड़सी 2 नौजवाननि खे अगवा करे संदन मुछूं ऐं भिरूं कुड़े तज़लील करण बाद पुलिस हवाले करे छॾियो। बुलेटिन शुरुआत कंदासीं न ख़बर सां। क़ौमी असम्बली में मुख़ालिफ़ दुरुगवान ख़ुर्शीद शाह चयो आहे त हू रिवाज एक्ट जा मुखालिफ़ नाहिनि। हुकूमती फाटा सुधारनि मां बि मुतमइन नाहिनि। हुकूमत सची हुजे हा त सुधारनि ते मफ़ाहमत करे हा। JIT नेब खां बि कुझु केसिस घुराया आहिनि। ॾिसजे त छा थिए थो। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ुर्शीद शाह चयो त पानामा केस जी JIT हली रही आहे। हुन चयो त JIT नेब खां बि कुझु केसिस घुराए रही आहे। ॾिसूं था त छा थी रहियो आहे। ख़ुर्शीद शाह वधीक चयो त हू रिवाज एक्ट जा मुखालिफ़ नाहिनि, जॾहिं त हुकूमती फाटा सुधारनि मां बि मुतमइन नाहिनि। हुन चयो त हुकूमत सुधारनि लाइ आर्टिकल 247 जो ख़ात्मो नाहे कयो। क़ौमी असम्बली में मुखालिफ़ दुरुगवान ख़ुर्शीद शाह चयो त हुकूमत पंहिंजूं सीटूं वधाइण चाहे थी। जेकॾहिं हुकूमत सची हुजे हा त सुधारनि ते मफ़ाहमत न करे हा। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल के सिंध सरकार खिलाफ अदाकारी महंगी पइजी वई। CM हाउस तरफ मिलियल मार्च ते मुस्तफ़ा कमाल अनीस कायम खानी इशफाक मंगी। रज़ा हारून ऐं ॿियनि खिलाफ सदर थाणे ते केस दाख़िल। दफ़ेड़ रस्तो रोकण ऐं पुलिस मुक़ाबले जा कलम शामिल। 8 ॾिहाड़े PSP तरफ़ां मुस्तफ़ा कमाल जे अॻवानी में CM हाउस तरफ मिलियल मार्च जी कोशिश कई वई, जे दौरान पुलिस सां चकरियूं थी पयूं। पुलिस मुस्तफ़ा कमाल समेत PSP जे केतिरनि ई अॻवाननि खे गिरफ़्तार पिणु कयो, जिन खे सूबाई वज़ीर नासिर शाह जी मुदाख़लत बाद आज़ाद कयो वियो। पुलिस पाक सरज़मीन पार्टी जे अॻवाननि ख़िलाफ़ सरकारी कम में मुदाख़लत ते सदर थाणे ते केस दाख़िल कयो। केस में मुस्तफ़ा कमाल अनीस कायम खानी इशफाक मंगी रज़ा हारून आफ़ाक अहमद ऐं अनीस एडवोकेट समेत 11 अॻवाननि खे नामज़द कयो वियो आहे। PSP क़यादत ख़िलाफ़ केस दफ़ेड़ रस्ता रोकण ऐं पुलिस मुक़ाबले जा कलम शामिल कया विया आहिनि। नाज़रीन, PTI चेयरमैन इमरान खान सां कैनेडा जे हाई कमिश्नर जी मुलाक़ात थी आहे। इमरान खान चयो त पाकिस्तान ऐं कैनेडा विच में लाॻापा इत्मीनान जोगा नाहिनि। दहशतगर्दी अॼु बि पाकिस्तान खे पेश ईंदड़ वॾनि मसइलनि मां हिकु आहे। ज़रब आज़म ऐं ऑपरेशन रदुल फसाद सां सूरत हाल में बहितरी आई आहे। इस्लामाबाद में PTI चेयरमैन इमरान खान सां कैनेडा जे हाई कमिश्नर मुलाक़ात कई। उन मौक़े ते इमरान खान चयो त हू कैनेडा सां लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसनि था। हुन चयो त पाकिस्तान ऐं कैनेडा विच में लाॻापा इत्मीनान जोगा नाहिनि। इमरान खान चयो त जमहूरियत में इस्तेहकाम लाइ चूंड सुधारनि में शफ़ाफ़ियत अणतार आहे। संदन कोशिश आहे त चूंड सुधारनि खे क़ौमी सियासत में अहमियत हासिल थिए। संदसि चयो त चूंड सुधारनि बाबति कोशिशनि जा नतीजा वधीक इत्मीनान जोगा नाहिनि। चूंड सुधारनि बाबति इलेक्शन कमीशन जे नए सर जोड़जक थियणु घुरिजे। PTI सरबराह वधीक चयो त दहशतगर्दी अॼु बि पाकिस्तान खे पेश ईंदड़ वॾनि मसइलनि मां हिकु आहे। ज़रब आज़म ऐं ऑपरेशन रदुल फसाद सां सूरत हाल में नुमायां बहितरी आई आहे। इमरान खान चयो त नेशनल एक्शन प्लान ते जामा अमलदार ऐं नेक्टा जे मुकमल फ़ालियत अणतार आहे। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान शफ़क़त अली उनर चयो त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग हुकूमत गठजोड़ ओपोज़िशन जो ॾेख ॾेई फुरलुट करे मुल्क जो ॾीवालो कढी छॾियो आहे। हालाणे में हिन प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ग्वादर में पौधनि खे कतार में बिहारे क़तल करण वारो वाक़ियो मज़मत जोॻो आहे, जंहिं ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो वेंदो। संदसि चवंदो पीपल्स पार्टी 9 सालनि खां सिंध जी हुक्मरानी दौरान आवाम खे वाइदनि खां सवाइ कुझु बि न ॾिनो आहे, जंहिं सबबि आवाम दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि।
पीटीआई अॻवान शफ़क़त अली उनर जो चवणो हो त मुल्क में तब्दीली सिर्फ़ वोट ज़रिए ईंदी। सिंध जी अवाम होशियार थी वञे त हू शहीदनि जे नाले ते वोट घुरींदड़नि बदिरां हक़ीक़ी तब्दीली आणींदड़ इमरान ख़ान खे वोट ॾेई कामयाब करे त संदनि बुनियादी मसइला हल थी सघनि। नाज़िन, सिंध जे गादी वारे शहर कराची में हज़ारे माण्हुनि मुतासिर करण बाद चिकनगोनिया जो वायरस छाछरे पहुची वियो। 200 खां वधीक ॿारड़ा, औरतूं ऐं मर्द इन मर्ज़ में वठिजी विया। घुमण फिरण खां बि लाचार थी विया। छाछरे तालुके जो ॻोठ रड़ियाड़ो, झापड़दींचा, गागिया, सोखरो, ख्याड़ी ऐं कहाणी समेत ॿियनि ॻोठनि में 3 ॾींहनि दौरान चिकनगोनिया पखिड़जण सबबि सभई रवासी मुतासिर थी विया आहिनि, जिन खे तबी इमदाद लाइ सिविल अस्पताल छाछरे आंदो वियो आहे। अस्पताल में अमले ऐं फर्नीचर जी खोट सबबि हिकु बेड ते 4 मरीज़नि खे लेटाए पियो वञे। डॉक्टरनि जो चवणु आहे त चिकनगोनिया सबबि मरीज़नि जो जिस्म सुकड़जी वञे थो, जंहिं सबबि हू माज़ूर थी रहिया आहिनि। सियासी ऐं समाजी धुरियुनि जो चवणु आहे त वॾे वज़ीर जी नोटिस फिटण बावजूदि सिहत खाते पारां मुतासिर ॻोठनि जा दौरा करे बचाव जा वैक्सीन करण जो को बि बंदोबस्त न कयो वियो आहे, जंहिं सबबि हज़ार माण्हुनि खे चिकनगोनिया मर्ज़ में मुब्तला थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। थर जे क़रीब वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां घुर कई त ख़तरनाक वायरस ज़ाब्तो आणण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि ऐं इलाज जूं सहूलियतूं बि फराहम कयूं वञनि। होसड़ी में आबादगारनि पारां ज़री पाणी बंदि करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगार अॻवाननि ग़ुलाम अब्बास उनड़, मोहम्मद बख्श खोकर ऐं रमज़ान बरोही जी अॻवानी में सवें हारिन ऐं आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे आबपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त न्यू अकरम वाह आरडी 81 में निकिरंदड़ मलाह शाख खे आबपाशी इंतज़ामिया गैर क़ानूनी ॼाणाए 24 ॾींहं खां बंदि करे छॾियो आहे, जंहिं करे हज़ारे एकड़नि ते बीठल फसल सुकी तबाह थी रहियो आहे ऐं माल उञ वॻे मरी रहियो आहे। मुतासिर ज़मीनदारनि, हारिन ऐं मालूंद आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त आबपाशी अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे पाणी फराहमी बहाल करे करोड़ रुपयनि जे नुक़सान खां बचाए वञे। ॿिए सूरत में मरण गिणे ताईं बुख हड़ताल जारी रखी वेंदी। बदीन वेझो बासर 2 नौजवाननि खे अगवा कराए संदनि मुछूं ऐं भिरूं कूड़े तस्लील करण बाद पुलिस हवाले करे छॾियो। बदीन जा रवासी ज़ुल्फ़िकार ऐं मोहम्मद ख़ान जतोई माइटनि सां मिलण लाइ शाह बंदर वञी रहियो आहे। रस्ते में बासर इस्माइल जतोई जे हथियारबंदनि 2 ॼणनि खे अगवा करे तशद्दुद जो निशानो बणाए तस्लील करण बाद औरत खे अगवा करण जो इल्ज़ाम हणी लाॾियूं थाणे ते गिरफ़्तार करायो। तस्लील जो निशानो बणियल नौजवान जे वारसनि ॿुधायो त बासरनि मामूली ॻाल्हि तां तकरार जो प्लान वठण लाइ संदनि नौजवाननि खे तस्लील जो निशानो बणायो आहे। संदन चवण त खेनि ख़दशो आहे त बासर पुलिस सां कूड़ो मुक़ाबिलो कराए 2 नौजवाननि खे माराए छॾींदा। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ नोटिस वठी 2 ॼणनि खे आज़ाद कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। नाज़रीन, हिन वक़्त जो बुलेटिन पंहिंजी बुनियादी ते पहुतो। हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiawaaz.com।